हिंगोरजा में शाख नए वाहन की खाटी न थियण ख़िलाफ़ आबादगाह सरापा एहतजाज पिणल आहिनि। इन हवाले सां ॾिसूं था अब्दुल जब्बार चांग की रिपोर्ट। इन वक्त मौजूद आहियूं सिंध आबादगार इतिहाद जे अॻवाननि सां जेको मुसलसिल 10 खां 11 ॾींहं थी विया आहिनि। उन्हनि जी एहतजाजी बुख हड़ताली कैंप जारी आहे। जेको खाटी न थियण ख़िलाफ़ जेको जनवरी जे महीने में खाटी थींदी आहे, पर हिन साल कुझु शाखनि जी खाटी न आहे थी सघी, जंहिंमें हिंगोरजा माइनल, सियाल माइनल ऐं साता माइनल ऐं ॿियूं जेके शाखूं आहिनि उन्हनि जी खाटी न थी सघी आहे। अचो त असीं मौजूद आहियूं आबादगार अॻवाननि सां, त उन्हनि जो वधीक उन बारे में छा चवणु आहे, टाइम सां पंहिंजा वीचार थींदा वञनि। ऐं असांखे 10 खां 11 ॾींहं थी विया आहिनि बुख हड़ताल कई, पर हिन महिल ताणी को सर्वेयर ई कोन लड़ी आयो आहे, न के इंजीनियर के चीफ। हालांकि चीफ साहब असां सां वाइदो कयो त तव्हांजी हिंगोरजा मैनर ऐं सियाल मैनर इन जी खाटी कराई वेंदी, पर उहो वाइदो चीफ साहब जो बि कोन पूरो थियो। चूंडियल निमाज़ो आहे, कंहिं पुछा बि न कया, वेठा बाई रोड ते आहियो। असांजो मौक़िफ़ आहे त तव्हांखे सोबेदरे में तक़रीबन टोटल शाखूं लही पियूं आहिनि। बरसफाई जो महीनो जो जॾहिं बंदि थींदियूं आहिनि, हर महीने तारीख़ थींदियूं आहिनि खाटियूं। हिन साल ते कंहिं बि शाख जी खाटी कान, हिकु ॿिनि जी खाटी कराए वे। कूड़ा वोचर ठाहे उन जो बिल ठाहे, माना पैसा इंजीनियर साईं साहब हड़प करे विया। जीअं सियाल मैनर आहे, ऐं हिंगोरजा मैनर आहे, ऐं ॿियूं ॿ टे शाखूं आहिनि, पर असांजी अॼु यारो ॾींहुं हले पियो, 10 ॾींहं हले पियो, असांजे को ॿुधण लाइ तयारु कोन्हे को। इहे ऑफिसर हिकु कना निंड वॻू लिखिया पिया आहिनि। इहो सॼो कसूर जेको आहे साॻी साहब अजनेर जो आहे, जेको असां सां कंहिं बि खाटनि में कंहिंखे चवां खणाइण में ईअं सम्झो त असां सां राज़ी न आहे। ऐं इंसाफ़ ज़रूरु शइ, असां उथण लाइ तयारु। ऐं नोटिस वठे, बिलाल भुट्टो नोटिस वठे। हिननि मुतालबो कयो वसवारनि खां, आपाशी अमलदार, चीफ इंजीनियर ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त शाखनि जी खाटी कराए, जीअं असां मां पकड़ियल बेचैनी दूर थी सघे ऐं असांजे बचड़नि जो गुज़र सफ़र सही नमूने थी सघे। कैमरामैन अब्दुल सत्तार चांग सां गॾु अब्दुल जब्बार चांग, टाइम न्यूज़।